जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 19 डिसेंबर 2023 मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष जी सप्तमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्य में कोई विघ्न या बाधा सताइण जी आशंका आहे, पर हुननि खे घर मां निकिरण खां पहिरियों पंहिंजे मंदिर में ॾीओ ॿारे 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त भगवान गणेश सभु विघ्न तव्हांजा दूर कंदा। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी तमामु सुठी तरह मेंटेन रखणी आहे। अॼु हनुमान जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे ऐं हुननि खे साण ई साण पंहिंजे वाणीअ ते बि तमामु सोचे सम्झे करे ॻाल्हाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते बि हुननि जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग अॼु बीठल आहिनि। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई अटकियल कम पूरो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग आहिनि। यात्रा सां लाभ थियण जा भी योग बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। ख़ासि करे हुननि खे अॼु वाहन भी तमामु ध्यान सां हलाइणो आहे। घर मां निकिरण खां पहिरियों भगवान शिव जी आराधना करे निकिरंदा त बहितर रहंदो। बाक़ी तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी थियण जी संभावना आहे त हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य जो तमामु ध्यानु रखण जी ज़रूरत आहे। अॼु हनुमान चालीसा जो पाठ करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, यश ऐं कीर्ति जी भी हुननि खे अॼु प्राप्ति थींदी। समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारी में काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन भी अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य उत्तम रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे। साण ई साण पंहिंजे ख़र्चनि ते भी ध्यानु ॾियणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। जय ऐं सुख जी हुननि खे अॼु प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। नए कमनि जे लाइ उपाय। त अगरि कोई तव्हां नओं कमु शुरू करण वारा आहियो या तव्हांखे लॻे थो कि तव्हां पंहिंजी नौकरी जे लाइ इंटरव्यू था ॾियण वञो या कोई भी वॾो कार्य करण था वञो, तव्हांखे यादि रखणो आहे कि हुन ॾींहुं तव्हांखे सभिनीनि खां पहिरियों त जल्दी उथी करे स्नान इत्यादि करे पंहिंजे घर जे मंदिर में ॾीओ ॿारणो आहे। सभिनीनि देवी देवताउनि जो नमस्कार करणो आहे। हनुमान चालीसा जो पाठ करे पंहिंजे वॾनि जो आशीर्वाद वठी करे जॾहिं घर मां ॿाहिरि निकिरंदा आहियो त 2 लौंग पंहिंजे मुंहं में रखणो आहे। साण ई साण पंहिंजे इष्ट देवता जो ध्यानु करे
तव्हां हुन कम लाइ निकिरंदा त हुन में तव्हांखे सफलता जी प्राप्ति ज़रूरु थींदी। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे गौरव जो, जेके नवी मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुन जे कम में जाम तकलीफ़ूं थियूं हलनि। त गौरव जी, तव्हांखे हर उमास ॾींहुं वाइट शइ जो दान करणु, जीअं खीर, खंड या चांवर, कंहिं ब्राह्मण खे दान करणु तमामु लाभदायक थींदो। साण ई साण तव्हां हर बुधर जे ॾींहुं तव्हां गणेश मंदिर वञणु चालू कयो ऐं अगरि तव्हां नॉनवेज खाईंदा आहियो त बुधर जे ॾींहुं नॉनवेज खाइणु बंदि करे छॾियो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।